हबीब की बात है। मैं बुरों से लाख बुरा सही, मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रखे लो मेरे खुदा, ये तेरे हबीब की बात है। न कहीं से दूर है मंजिले, न कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दीदार करायो, दीदार करे फरमायो ओ शरफुद्दीन जी आका ओही ॿुधा जेको पढ़ी सुतो आए। मुझे मुस्तफा जी नात फरमाश करे ॿुधण मुझे करीम आका जी सुन्नत। खुदा शल पढ़ण वारे के उहो महबूब जे इश्क जो ज़रो अता फरमाए। ॿुधण वारे के खुदा उहा नियत ऐं खुलूस अता फरमाए। हबीबन करीमन फरमायो ऐं शरफुद्दीन जी आका जेको पढ़ी सुतो आ वरी पढ़। शरफुद्दीन पढ़ंदो आ मुंहिंजो मुस्तफा ॿुधंदो आ पंहिंजी चादर लाहे इनायत फरमाईंदो आ। सुभान अल्लाह। पाण निंड मां उथनि चङा भला, काॾे वियो अधरंगो, काॾे वई माज़ूरी, काॾे वई जिस्म जी तकलीफ़। अॼु बि दुनिया जे अंदरि अहिड़ा आशिक मौजूद आहिनि, अॼु बि आहिनि, अञा की आहिनि का जॻ में का पड़ी। दुनिया ख़ाली न आहे, डॉक्टर लाइलाज कंदा आहिनि पर हो चवंदा आहिनि छो था हर हर हकीमन दे मूंखे खणो, चाको थी दुस मदीनो घुमाए अचो। छो था हर हर हकीमन दे मूंखे खणो, चाको थी दुस मदीनो घुमाए अचो। मुझे दर्दन जी भी का दवा काला, मुझे दर्दन जी भी का दवा काला। मुखे आका जे दर ते पुजाए अचो। सुभान अल्लाह। अज़ीज़न मल सजी जमायत फज्र जी नमाज़ ते इंतजार में आ त केॾी महिल थी ख़बर मिले सुणे शरफुद्दीन जी उहे दीवाना इंतजार में त मयत जे मरण जी कॾहिं थी ख़बर मिले उहे उते वेठा आहिनि। सुणो शरफुद्दीन नमाज़ पढ़ण लाइ पहुची वियो। ऐ मुसलमान ॾींहुं लाइ बेवफा दुनिया सां दोस्ती लाइ बेवफा दुनिया सां छा मिलियो थई अॼु ॾींहं ताईं। आज़माए आज़माए थकिजी पियो आहीं। जेतिरो न मथे जे सूर जे लाइ गोरियूं आज़माईंदो आहीं, बीपी खे घटि करण जे लाइ गोरियूं आज़माईंदो आहीं, शुगरड़ीअ खे घटि करण लाइ गोरियूं आज़माईंदो आहीं, एतिरा दफ़ा न मुंहिंजे महबूब खे आज़माइण जे लाइ दुरूद पढ़ी त जिस्म तुंहिंजो हिते हुजे दिलि तुंहिंजी मदीने पहुची वञे। आज़मा मुझा मिठड़ा आज़मा। जेडी मल इमाम शरफुद्दीन बोसरी रहमतुल्लाह तआला अलैहि मस्जिद में जमायत ॾिसी अखियूं मटण लगी। छा पिया ॾिसूं, ई छा पिया ॾिसूं? पाण नमाज़ पढ़ी मोटिया, अॻियां जवान बीठो आहे सफेद पोशाक। ऐ शरफुद्दीन रातों की नात बुधा। ऐ शरफुद्दीन रातों की नात बुधा। इमाम शरफुद्दीन निहारे फरमाइन था कहिड़ी नात
मुर्की चवे तो ओहा जेका मुझे महबूब के बुधाई भई ओहा नाद बुधा जेका मुझे महबूब के बुधाई हुई सुने शरफुद्दीन जे अखड़न में लुड़क लड़ी आया उन अजनबी के चवण लगा गुंड खोले दीदार कराओ मैं आया मुख देखण इश्क दी मंजिल अगे अगे हाजिया केड़ा मसला दसेंदे अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाड़ी मूल न चढ़िया थोड़ो इन अड़सड़ मां निकर मथे यार मथे वडो रंग थी सुणे शरफुद्दीन उन दे निहारियो उन जेका रात महबूब के बुधाई सुने शरफुद्दीन जे अखड़न में लुड़क लड़ी आया पाण फरमायो उहा त मुझे दिल जी खबर मुखे आ मूं त घर वारन खे बि कान बुधाई उन जवान जवाब ॾिनो ऐ शरफुद्दीन महबूब जॾहिं ईंदा अकेला कोन ईंदा दीवानन खे गॾु वठी ईंदा उन घड़ीअ जो इंतजार कर उन घड़ीअ जो इंतजार कर अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम खणी तो चवा ए मुसलमान ए नौजवान तोखे साइंसी बुनियादन ते समझाया छो त तू साइंस के वधीक फॉलो करण वारो है जदीद दुनिया सा हलण वारा औ तोखा सवाल तो कया खुदा जे वास्ते सोची को जवाब ॾिजा हिकड़ो अज मझंद जो तू शदीद लूण वारी भाजी का गरम मसालन वारी भाजी खा उन्य तोखे लगे तू पानी न पी टे जो पानी न पी मगरब जो पानी न पी इशा ते पानी न पी शदीद उन्य सा तू सुबह पो ए नौजवान मुखे जवाब दे जिए तू हिकु त निंड कान ईंदी पर जे 2 मिनट भी निंड ईंदी बुधा त तू ख्वाब में पानी ॾिसंदे या कुछ बियो ॾिसंदे जवाब दे नौजवान मुखे आज़माए ॾिस तुझे जिस्म के जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी तुझे जिस्म के जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी अख बंद कंदे केॾी महिल ॾिसंदे फ्रिज मां पानी थो पियो पिया केॾी महिल ॾिसंदे त वाह तो पानी थो पियो पिया केॾी महिल नलके तां पानी केॾी महिल दिलनि तां पानी अख खोलींदे तो तई छाजे करे बार बार पानी ते थो वञी पहुची इन करे जो तुझे जिस्म के पानी जी ज़रूरत आ जेस ताईं उन जी ज़रूरत पूरी न थींदी याद रख जेस ताईं ज़रूरत पूरी न थींदी तेस ताईं तोखे बार बार पानी नजर ईंदो खुदा जो कसम तो तोखे ॾेई पुछां त छा पाणीअ जी ताक़त छा मुंहिंजे इमामुल अंबिया जी ताक़त जेकॾहिं हिन जिस्म में मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे मोहब्बत ऐं प्यार जी सिक जो मुंहिंजो दोस्त जाम भरे पियो तूं अखियूं ॿूटी हिकिड़ो दफ़ो त छा अखियूं ॿूटींदे वेंदे यार पेरड़ो पाए ॾेखारी ऐं मुस नौजवान थोड़ो हिम्मत ए नौजवान थोड़ो हिम्मत कर तुझो हिकड़ो सजदो असा कुरान जा हज़ारे सजदा तो सा खुदा राज़िया तदे तेरी मेहरबानी कई थई खुदा राज़िया तदे तो महबूब दिनो थे खुदा राज़िया तदे तो सुनो चेहरो दिनो थे खुदा राज़िया तदे तो हुस्न दिनो थे खुदा राज़िया तदे तो कुरान दिनो थे खुदा राज़िया तदे तो सिद्दीक़ अकबर दिनो थे खुदा राज़िया तदे तो अदालत वारो उमर दिनो थे खुदा राज़िया तदे तो सखावत वारो उस्मान दिनो थे खुदा राज़िया तदे तो फातिह खैबर शेर खुदा दिनो थे खुदा राज़िया तदे तो जन्नत जो वारिस हसन हुसैन के कयो थे खुदा तो ते मुंह ते राज़िया पर तुझे मुझे बचन ते बि राज़िया तदे तो जन्नत वारी अम्मा फातिमा ज़हरा के बनायो थे ऐ मुसलमान तू निधण को नाही तू धणी साईं वारो है रुगी पंहिंजे पाण के संभाल पंहिंजे मालिकन के संभाल दुनिया जो दस्तूर आ त जेकॾहिं हिकड़ी बकरी भी पंहिंजे धनार के छॾे वेंदी आ त केॾी महिल गिदड़ खणंदो आ केॾी महिल भगड़ खणंदो आ केॾी महिल हारी ॾंडो हणी चेल भञंदो आ पर जेका न बकरी पंहिंजे धनार सां गॾु पई चरंदी आ भले उहा ग़लती भी कंदी आ हारी ॾंडो खणी ईंदो आ धनार अॻियों थी बीहंदो आ मुंहिंजे बकरीअ जी ग़लती कान्हे मुंहिंजी ग़लती आ मूंखे मुआफ़ कर तुंहिंजी ग़लती उन बकरीअ जी ग़लती धनार मुआफ़ कराईंदो आ जेकॾहिं बकरीअ जी ग़लती धनार मुआफ़ कराए थो त छा थो थई तुंहिंजो मुंहिंजो बि वेठो आ इमामुल अंबिया वेठो निधण कान आहियूं धणी साईं वारा हो पर लतीफ सरकार हो सिंधी नौजवान लतीफ सरकार तोखे दाह करे चयो पाणे ई तुम हो पाणे ई तुम हो तो कुछ आब अग भरी थिया मता चवे में बलोच न कमीड़ी मां की न थियो
महबूब मेहरबाना महबूब मेहरबानी कंदो मगर एतिरो ज़रूर कर जो यार जे आॾो कंधु ॾेखारण जे लाइक़ हुजो महबूब त महबूबा अज़मत सहाबा मां हुजूर जे सहाबीअ जे मथां हला सैयदना अमीर उमर छा नालो वरतुम सुन्नी आई नालो दिल खोले वठ न सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु वेठो त मदीने तय्यबह में आ वेठो त मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिंबर ते वेठो आ मस्जिद नबवी में वेठो आ खुतबो ॾेई रहियो आ वेठो मस्जिद नबवी में आ खुतबो हुजूर जे दीवाननि खे ॾेई रहियो आ लश्कर इराक जे कंहिं इलाइक़े में जबलनि जे हेठों विढ़ी रहियो आ हलंदे खुतबे जे दौरान अमीर उमर खास करे जुमलो उन्हनि यारनि जे लाइ उन भाइरनि जे लाइ उन दोस्तनि जे लाइ जेके समझंदा आहिनि त मुंहिंजो मुस्तफ़ा ग़ुलामनि जी दाह कोन थो ॿुधे ख़ुदा जे वास्ते मूंखे जवाब ॾे अमीर उमर मस्जिद नबवी में वेही करे जेकॾहिं खुतबे ॾींदे इराक जे अंदरि जेका फ़ौज लड़ी रही आहे दुश्मन हुन पासे अची रहियो आहे फ़ौज खे नजर दुश्मन कौन आयो उते मौजूद हुआ दुश्मन नजर कौन आयो अमीर उमर मदीने में मौजूदा मिंबर रसूल ते मौजूदा मस्जिद नबवी में मौजूदा खुतबो ॾेई रहियो आहे हितों उन्हनि खे आवाज़ तो ॾे आ सारिया अल वेही मस्जिद नबवी में इंस्ट्रक्शन इराक में ॾेई रहियो आहे वेठो मस्जिद नबवी में आ इंस्ट्रक्शन इराक में ॾेई रहियो आ अहकामात इराक में ॾेई रहियो आ नरगी ॾेई रहियो आ गौर कर नरगी ॾेई रहियो आ हो ॻाल्हाए मदीने में रहियो आ उन जो आवाज़ सवे मैल परे जबलनि में पुॼी रहियो आ सुभान अल्लाह ॻाल्हाए मदीने में रहियो आ आवाज़ उन जो इराक या ईरान जे जबलनि में पुॼी रहियो आ उतो जेके ग़ुलाम दीवाना ॿुधी रहिया आहिनि आवाज़ अमीर उमर जो आ त जबल जे हुन पासे दुश्मन यकदम मथे चढ़ी करे दुश्मन सां मुक़ाबलो कनि था फतह थिए थी महीने खां बाद जीअं उहो काफ़िलो आयो जॾहिं दोस्तनि हाल अहवाल पुछो अर्ज़ कयो साईं हाल अहवाल कहिड़ो आहे अगरि तव्हां आवाज़ न ॾियो हा दुश्मन असां जे मथां काबिज़ थी वञे हा अमीर उमर जो आवाज़ मदीने मां इराक जे जबलनि ताईं पुॼी सघे थो उन जो आवाज़ पुॼी सघे थो त मूंखे जवाब ॾे मदीने वारे जी निगाह ॻोठ लाल बख्श लुंड जे ग़ुलामनि ते पइजी सघे थी या नथी पइजी सघे मुंहिंजो मुस्तफ़ा परे न आहे ॾाहो थी पंहिंजे पाण खे संभाल कंहिंजी तारीफ़ कयम सुहिणे अमीर उमर जी हिकिड़ी तारीफ़ मुंहिंजे शेर ख़ुदा दिलबर जी सुन्नी यानी हुजूर जे हर सहाबी जो दीवानो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हारून रशीद जी बादशाही आहे कंहिंजी बादशाही आहे हारून रशीद जन ॿुधो हूंदो तन खे ख़बर हूंदी त केॾो न अल्लाह जो नेक सालिह बानो हारून रशीद जहिड़ो बादशाह लेकिन उन टाइम ते हिकिड़ो दीवानो आहे शेर ख़ुदा सां प्यार करण वारो आहे सॼो ॾींहुं मज़दूरी कंदो आहे शाम जो मज़दूरी मिलंदी आहे जिलेबियूं मिठी शइ वठंदो आहे गलिन में वींदो आहे नंढनि ॿारनि खे ॻोल्हींदो आहे ॻाल्हि मां कंदुसि नालो तव्हांखे ॿुधाइणो पवंदो नंढनि गलिन में ॻोल्हींदो आहे ॿारनि खे ॾिसी चवंदो आहे अली हक्का अली हक्का अली हक्का इहो आवाज़ ॾींदो थो वञे अली हक्का नंढड़ा ॿार मासूम उन जिलेबियुनि शयुनि ते अचनि था उन्हनि जे ज़ुबान ते बि अली हक्का अली हक्का अली हक्का इन जो विरुद्ध ठही वियो इहा ॻाल्हि वींदे वींदे बादशाह हारून रशीद वटि पहुती हारून रशीद हिन जवान खे आज़माइण जे लाइ पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि खे चई ख़बरदार सुभाणे बलख जे शहर में ऐलान करे छॾियो इन फ़क़ीर खे इन दीवाने खे कोई मज़दूरी न ॾे जॾहिं मज़दूरी न मिलंदी पैसा कोन मिलंदा शइ कान मिलंदी इहे मासूम ॿार पुछंदा ॾिसूं त सचो आहे या कचो आहे
ॾिसूं त सचो आहे या कचो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हारून रशीद ऐलान कयो, उनजे वज़ीरनि मुशीरनि ऐलान करे छॾिया, सुबुह जो आयो मगर कंहिं न कम ते लॻायो। नालो ॿुधायो केरु हो? अञा नथा, मां बि न ॿुधाईंदोमांव, हिकिड़े ॿुधायो पर तव्हां सब्र कयो। उन अञा अॻिते हलो, उन दोस्त आयो जेके कमला चवे, चए भॼ बाबा असांखे बादशाह फांसी चाढ़े छॾींदो। जेको बि कमला चवे कंहिं बि कमु कोन ॾिनो। सॼो ॾींहुं निहारींदे शाम जो टाइम थियो, बचड़नि जे वञण जो टाइम थियो। जॾहिं वक़्त में उन साॻिन गलियुनि मां हलण लॻो, हथ में शइ कान्हे, पैसा न आहिनि, नंढड़ा ॿार डोड़ंदा आया, निहारे चवण लॻा भला ॿुधायांव थो नालो वठणो पइजियो। ए बहलूल दे ख़बर अली हक्का, ऐ बहलूल अली हक्का। जीअं नंढड़नि ॿारनि चयो, बहलूल जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। जॾहिं अखियुनि में लुड़क लड़ी आया, बहलूल झंगल जे तरफ़ वियो। अञा थोरो ई अॻिते वियो, थाबड़ो आयो, जीअं जो ज़मीन ते हेठि पियो। आवाज़ आयो, कहिड़ो आवाज़ आयो? कोई पंहिंजनि खे कोन छॾींदो आहे, आज़माइण वारो तोखे आज़माइण लॻो आहे। देर न कर, अचे हे ॿ टे प्लाट वञी विकिणो त सभिनी खे ख़बर पवे त बहलूल निधण कोन आहे, धणीअ वारो आहे। बहलूल केरु? बहलूल नारो कंहिंजो पियो हणे? अली। मां इन करे पहिरीं हज़रत अमीर उमर जी ॻाल्हि कई त तोखे हज़रत अलीअ जी ॻाल्हि सम्झ में अचे। सुभान अल्लाह। त अमीर उमर जो आवाज़ मदीने खां इराक जे जबलनि ताईं पहुची सघे थो, ग़ुलाम ॿुधी सघनि था, त बहलूल जो आवाज़ अलीअ ताईं पहुची सघे थो। सुभान अल्लाह। शेरे ख़ुदा उन जो जवाब ॾेई सघे थो, अली ॿुधी सघे थो। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बहलूल खे इजाज़त मिली वई प्लाट वञी विकिणो। किथों जा? नौशारे जा न, छो त ॾियण वारो जेकॾहिं सैयद बाक़िर शाह हुजे हा त नौशारे जा ॿ प्लाट ॾेई छॾे हा। जेकॾहिं सैयद अनवर अली शाह हुजे हा, भिरिया सिटीअ जा प्लाट ॾेई छॾे हा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं मुमताज़ चांडियो हुजे हा, मिठियाणीअ जा 3 प्लाट पंहिंजे खे ॾेई छॾे हा। उहो 2 प्लाट 3 प्लाट हितां जा ॾियनि हा, छो त उन्हनि जी मिल्कियत हिते आहे, उन्हनि जो अख़्तियार हिते आहे, उन्हनि जी हुकूमत हिते आहे। पर अली उहो आहे जंहिंजी हुकूमत हिते न, पर शेरे ख़ुदा इजाज़त ॾिनी। अॼु बहलूल शहर जे गलियुनि में नथो अचे, उहे मिट्टीअ जूं ढेरियूं ठाहे वञी दरिया जे किनारे वेही थो रहे। उन बादशाह हारून रशीद जी घरवारी जंहिंजो नालो आहे ज़ुबैदा, खुदा करे मदीने वञो, खुदा करे मके वञो, ते ॾिसी अचो त नहरे ज़ुबैदा छा आहे, ज़ुबैदा जी हक़ीक़त छा आहे। हिते मालूम न आहे, तफ़सील जेतिरो टाइम न आहे। ज़ुबैदा पंहिंजे सहेलियुनि सां गॾिजी करे चहल क़दमी लाइ निकिरंदी आहे। साम्हूं हिकिड़े फ़क़ीर खे ॾिसी करे, अजनबी फ़क़ीर खे ॾिसी करे पंहिंजे सहेलीअ खे चवंदी आहे, ॾिसण में अजनबी आहे पर चहिरे में लॻे थो त कंहिं मंज़िल वारो आहे, ज़रा क़रीब थी हलूं, छा खणी वेठो आहे। जॾहिं ज़ुबैदा क़रीब थी आहे, उन बहलूल फ़क़ीर मिटड़ियुनि जूं ढेरियूं ठाहे वेठो आहे। ज़ुबैदा पुछंदी आहे, फ़क़ीर छा आहे? चवे थो जन्नत जा महल। ऐं फ़क़ीर छा आहे? चवे थो जन्नत जा महल। ज़ुबैदा सम्झी वई, जेको मिटीअ खे जन्नत जा महल थो चवे, इहो निधण कोन आहे। बार जुमिलो इहो थो चवां, निधण कोन आहे। ए नौजवान, इन जे लाइ त तूं पाण खे निधण को न सम्झ। बहलूल फ़क़ीर चयो त हे जन्नत जा महल। ज़ुबैदा सम्झी वई, चवण लॻी, ऐ फ़क़ीर हिकिड़ो महल मूंखे ॾे। चई विकिरो करण लाइ वेठो आहे, घणे में ॾींदे? चई उहो 9 लखो हार जेको बादशाह तोखे पारायो हो। बादशाह तोखे गिफ्ट ॾिनी, बादशाह तोखे 9 लखो हार ॾिनो, उहो हार खणी आ। बहलूल फ़क़ीर जे चवण ते ज़ुबैदा सौदो क़बूल कयो आहे, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लतीफ़ सरकार दाह कई, जेकी ॾुॾनि ॾे गुझाई गुझ में साजे सुणन कॾहिं किरत वारा के साज़ मिड़ोई से पिथू कल हिक पल में।
जेके लतीफ समझंता हुए समझी वया अजीजा ने मन ज़ुबैदा देर न कई वनी 9 लखो हार खणी आई आ फकीर जे हवाले कयो फकीर 9 लखे हार के खणी मिट्टी में उछलायो हाने जन्नत किए थो दे मिट्टी जी ढेरी गयो पया एकड़ी ढेरी के ही आंगूठड़े सा ही इशारो थो दे चीच जो इशारो थो दे ओहा मिट्टी जी जरी ज़ुबैदा खणी बधिया ज़ुबैदा हली वई सवाल को न कई त मिट्टी जे जरे के ही कण सा जन्नत की मिलंदी सुभान अल्लाह छोका न कई खबर दे छोका न कई जन के न अल्लाह पांजी मेहरबानी फरमाइंदो आ ओहे हिन जदीद साइंस का अगवई साइंसदान होंदा हन अज हिकड़ी मोबाइल आ न मैसेज हिते तो लिखी मैसेज लिखी करे 100 दोस्तन जो ग्रुप आ फ्रेंडशिप में को अमेरिका को अफ्रीका को स्विट्जरलैंड को जापान को जर्मनी को वगैरह 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 लिखी हिकड़ो करी तो गई ही उन्हनि 100 दे वियो या कोन वियो वियो कीअं वियो भला तो वट हूंदो या कोन हूंदो ॻाल्हाए तो वट बि हूंदो आहे पोइ सोची थी कीअं थियो तो वट बि 100 ताईं वञी पहुतो कीअं पहुतो जवाब दिया तार बि गॾियल कान्हे का मोबाइल बिना तार जे तार तार तन तस्बी मन मणियो तन तस्बी मन मणियो दिल दबूरो जन तारूं ही तलब जूं वहदत सुर वजन बहदगू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन यार निंड इबादत तन जी सुभान अल्लाह मिलियल तार हुंदी आ पर इहा दुनिया वारी तार नहीं दिल वारी तार गजल हुंदी आ ए दिल वारी तार हा मुंहिंजा दोस्त अजीज मोबाइल तुंहिंजे हथ में आ मगर उन जो कनेक्शन मौजूद आ जेकॾहिं उन में सिम पियल आ पर कंहिं टावर सां जेकॾहिं एडजस्टमेंट थियल नाहे जेकॾहिं तुंहिंजे मोबाइल में सिम उहा जंहिंजो टावर पाकिस्तान में मौजूद नाहे पाकिस्तान जे हुकूमत वटि रजिस्टर्ड नाहे त 100 दफ़ा पियो हीअं कर तो वारो तो वटि पियो हूंदो काॾे कोन वेंदो सिम उहा कमु कंदी जेका रजिस्टर्ड भी हूंदी ऐं कंहिं टावर सां उन जो मुंहिंजा दोस्त कनेक्शन भी हूंदो टावर जेतिरो मज़बूत हूंदो ओतिरो सिग्नलनि में आठा थींदी मोबाइल तुंहिंजी मैसेज तुंहिंजो तो वटि भी पियो आहे 100 दोस्तनि वटि भी वियो हलियो इहो कंहिंजो कमाल आहे चो दुनिया जे इंजीनियर जो कमाल आहे इहो कमाल मुंहिंजा दोस्त कमाल खे कॾहिं पहुतो जॾहिं उन जे ॾिनल इंस्ट्रक्शन जे मथां तो अमल कयो उन जे पॉलिसीअ खे तो फॉलो कयो जीअं उन चयो तो ईअं कयो जॾहिं तो ईअं कयो त तुंहिंजो मतिलबु पूरो थी वियो दुनिया जे इंजीनियर जे चवण खे फॉलो कंदे जीअं चवंदे तीअं थींदो खुदा जे इज्जत जो कसम खणी तो चवां मुंहिंजे मदीने वारे मीर जे शरीयत खे फॉलो कंदे रुगी सोचींदे तरफ़ पूरो करे छॾींदो सौदो कर हे तो दुनिया जो इंजीनियर आहे दुनिया जे इंजीनियर जो कहिड़ो कमाल आहे कमाल तो उन इंजीनियर जो आहे जेके बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत में अहिड़ो बनायो आहे जो ओहिड़ो ॿियो को बनायो ई कोन्हे को मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त बहलूल हीअं कयो ज़ुबैदा मिठड़ी खई रात जो वञी घरणे में सुती बादशाह हारून रशीद सुतो अख खिसा लगी हारून रशीद ॾिठो अहिड़ी जगह ते पहुतो हा जिते जन्नत जा महल नालो लिखियो पियो आहे ज़ुबैदा अॻिते वधियो हे महल मुंहिंजे ज़ाल जो आहे तुंहिंजे ज़ाल जो फरिश्ता बीठा आहिनि परे थियो परे न थींदासीं बादशाही बचो अरडो अरडाइप ॾेखारे सीनो ॾेखारे हीअं थो करे अहिड़ी सते बाह लॻी पई अख खुली पई काॾे वई जन्नत काॾे वियो सिस्टम हे त ज़ुबैदा जे भर में सुतो पियो आहे हाणे इंतज़ार में आहे ज़ुबैदा उथे पुछांसि छा कयो अथई जो जन्नत में महल तयारु लॻो पियो तख्ती ॾिसी आयो हां अचानक ज़ुबैदा जी अख खुलंदी आहे पंहिंजे घोट खे ॾिसी करे चवंदी आहे ॾे ख़बर अॼु नेणनि जी निंड हराम लॻी पई थिए उहो मां इंतज़ार कंदी हां
तू जागदो नहीं अजमान निंड तू जागी पे चवे तो हा 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 जब तक बिके न थे कोई पूछता न था जब तक बिके न थे कोई पूछता न था यार ने खरीद कर अनमोल कर दिया जुबेदा समझी वही है मुझो कमाल ना है मुझे सौदे जो कमाल आ हा बादशाह दे खबर बादशाह सजी हकीकत बुधाइया छा कयो थई रानी भी हकीकत बुधाई हिय फकीर वेठो होयो केड़ो फकीर चवे थी काई खबर काने ओहो बादशाह तवज्जो ओहो बादशाह जेको माण्हुनि खे रोके तो इन गरीब खे को मजदूरी न दे सुबह सा वजीर तो भजाए ॾिसो त फकीर दुकान खोलियो या कोन खोलियो सुभान अल्लाह बेनियाज जी बेनियाजी ॾिस बेनियाज जी बेनियाजी ॾिस उन पंहिंजे क़ुरान करीम में फरमायो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर उनजी मर्जिया जेके इज्जत बख्शे जेके बादशाही बख्शे पहलून घर सुतो पयो मजे सां चे तो पियो अज बाबा हारून रशीद वठ वठा में वारो कयो वजीर ॾिसो सही अञा दुकान कोन खुलियो फकीर कोन आयो जेके रस्ते में बीहण न पिया ॾियनि अज दुनिया दीवानी आ बादशाह दीवानो आ सवाल कया तो खां छाजे करे चो धणी साईं वारो हो दुनिया इंतजार करे रही आ जुमलो दोहराए धणी वारो होयो मालिकी वारो हो तू मालिकी वारो है पांजी मालिकी संभाल अजीजा ने मन जीअं जो बहलूल आयो बादशाह पंहिंजो वेस मटायो पंहिंजो हुलियो मटाए करे आयो बादशाह हुलियो मटायो शहर ज़हन में नथो अचे बहलूल फकीर बादशाह ॾे न निहारियो हुन चे सवाल कयो ऐ फकीर कीअं वेठो आ बहलूल कथई मथे न कयो चवे तो जन्नत जा महल विकणण जे लाइ वेठो आ हिकिड़ो महल मूंखे बि ॾे फकीर चयो हा ॾियण जे लाइ त वेठो आ मथा बादशाह जेको पंहिंजो वेस मटाए आयो आ पर बहलूल निहारण जे लाइ तयार ई नाहे उन हारून रशीद चयो पोइ महल घणे में ॾींदे बहलूल जवाब ॾिनो जेको बादशाही ताज लिकाए रखी आयो आ ओहो ताज घुराए मुंहिंजे मथे ते रख त हिकिड़ो जन्नत जो महल ॾेई छॾे सुभान अल्लाह निहारे चए तो त मथे निहारियो ई कोन सुञाती कीअं त मां बादशाह आहियां जे तूं घरों कोन निकितो ही असांखे मालिक न कई ॿुधायो आहे त चई थो ऐं मुंहिंजा दोस्त हिकु कनेक्शन आहे इहो कनेक्शन जॾहिं हिन मिली वियो कीअं मिलंदो सचल साईं खां पुछी ओ जंहिं दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम लजे दिल पीता मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया है मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो हराम ओ जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम लजे दिल पीता टाइम जोरिय गुजरी थो वञे मुंहिंजा दोस्त अज़ीज हिकिड़े शेर जी कहिड़ी वज़ाहत कया मूंखे अज़मत सहाबा ते ज़रूर ॻाल्हाइणो आहे भले 10 मिंट वधी वञनि परवाह नाहे मुंहिंजा दोस्त अज़ीज मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो बस तमामु ॻाल्हियूं मुनक़ता करे मां पंहिंजे महबूब जे दीवाननि जे तरफ़ मोटां थो मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे गुंबज़ ख़ज़रा जी अल्लाह तव्हां खे ज़ियारत नसीब करे जीअं बाबू सलाम खां हलंदासीं पढ़ंदासीं लिखियो पियो मंज़ार कबरी वजबत लहू शफाअती
जंहिं भी मां मुस्तफ़ा जे मज़ार जी ज़ियारत कई उन जी शफ़ात मां मुस्तफ़ा ते वाजिब आहे। ईमान आहे न? सुन्नी हिन दिल खोले चो अल्हम्दुलिल्लाह। जंहिं भी मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो